हाणे हिकिड़ो कल्ह मां भगत माल घुराई, उहो सभु फारसी जी ॾिठुमि। हिकु गुरु अर्जन देव जी भगत माल आहे, उन में जंहिं भगत माल जंहिं भगत जा नाला खयां अथऊं उहो साहब हिन में दर्ज कया। टे भगत चोथों पंहिंजे लाइ चयो अथऊं, टे भगत चोथों पंहिंजे लाइ। बसंत राग में आहे। ईअं इन लाइ सोचींदासीं थोरो वॾो शब्द अठ पधियो आहे, ईअं रहिजी वेंदो घणो करे साल में। ख़्याल आहे चई वठूं, बैठे हो ॿुधाओ किथे पर्दो रखे थो? ठीकु आहे, राइट। हा इहो रुत बसि, हा ॿुधाए, हा ॾे, हा मथे पुॼाए न, इहा असांजो साह हिते आहे, ॿी पर्दे जो साह पुॼाए, हा ठाणो थी न, हेठे ॿिए जी मथे साह पुॼाए या मथे जी मथे साह पुॼाए, हा हलाया। आई रुत बसंत की पहले पूजो साध, जो नाम सुनावन नाम को बजाओ खटन कोट अपराध। आई रुत बसंत की पहले पूजो पानी, पानी मों पैदा थियो उडेरो रतलाणी मां। आई रुत बसंत की मेरे मन आनंद, गुरु नानक साहिब मन वसे, सगड़ी रुत बसंत मां जान छॾा हे छॾे फातो पे हाथे फातो। धन्यवाद, महिरबानी। सुन साखी मन जप प्यार, सुन साखी मन जप प्यार। दौड़ो नहीं, जमाओ जमाओ, बस हाथ जमता रहे। सुन साहब जेकर चलाओ ना रुको नहीं। हाँ सुन साखी मन जप प्यार, सुन साखी मन जप प्यार। इतनी फिलासफी है गुरु महाराज की। जो भी भजन गाए हैं अपने मन के प्रति, औरों को उपदेश की दृष्टि से नहीं। गृहस्थी को उपदेश देना मना किया है कबीर साहब ने, हाँ अपने लिए। तो गुरु महाराज ने कभी भी सभा में भजन नहीं गाया, पीछे वो लिख करके छोड़ गए। सुन साखी मन जपे प्यार, साखियाँ सुन के प्रभु ने से किसने किसने प्यार किया, हिंदी में बोले ना, आ गया हिंदी है। प्रभु से किसने किसने प्यार किया, उनका नाम लेकर के ऐसे मन तुम भी प्रभु से प्यार करो, तर जाएगा। क्या तरीका कलयुगी जीवों को दिया है। अपने को ब्रह्म और ब्रह्म मत समझो, दासी भाव। रामकृष्ण परमहंस पूरे विश्व में यही संस्था बड़ी धार्मिक है, रामकृष्ण मिशन। विवेकानंद पंहिंजो नालो न कयो, उन्हें छा चयो आहे, शिवम शिवम न चयो, दासियोम दासियोम चयो। छा जवाबु आहे, छा जवाबु आहे। हनुमान तूं केरु मां केरु, राम तो चएसि हनुमान तूं केरु मां केरु, चए शरीर जी दृष्टि सां तूं स्वामी आहे मां दास आहियां। ऐं ब्रह्म जी दृष्टि सां तूं ब्रह्म आहे मां जीव आहियां। आत्मा जी दृष्टि सां जेके तूं आहीं सो मां आहियां। आत्मा हिकु जहिड़ी आहे, साफ़ु सुथिरो जवाबु। इन स्वामी साहिब असांजो चयो, जे तूं भाई जीव त जुड़ियो रहो जगदीश सां, जे तूं भाई आत्मा त कढ संशय जो सीव। आत्मा रूपों असां भॻवानु वसे त वरी संसो कीअं थींदो, कीअं थींदो। आत्मा खे न पहुचे आहे न, सिर्फ़ु ज़बान दराज़ी आहे न। कट संशय जो सीव, जे देही मञे पाण खे त मरी मिटी थी, त मान जी इच्छा रखे थो त निमाणो थी। हाँ जीअं ते पीए स्वामी पर्ची राम रस। हाँ स्वामी साहब क्या कहना,
कुर्बान में कुर्बान में अहिड़ा संत 40 साल मां चयो बसि मां चयो स्वामीअ सलोक हिकिड़ो कलाक जो हथु खोड़ा हा स्वामी साहिब चिमके आहे भारत में श्री राम श्री राम हा छा चयोसीं सुण साखी मन जप प्यार हाणे हितां शुरू थिए थो हाणे नाला ॿुधंदा वञिजो थोरो ध्यानु सां सावधान थी वियो जेतिरी जाइ आहे भले चुप पंजे पास हेॾो बसि तव्हां न सुरो हेॾो जेका ख़ाल पियो आहे हेॾो तोखे न आहे पुटु भॼन शांति थी हा बसि यादि बसि वेही रहो थोरो ओड़े थी चओ सुठो थींदो लाइन भरे चओ हा बसि सुण साखी मन जप प्यार सुन साखी मन जप प्यार सुण साखी ठीक आहे न जप पिया अजा मन उधरा कहे एक बार मैंने उधरा एक बार अजा मन उधरा कहे एक बार सदा मैंने उधरा एक बार वाल्मीकि सचुक जाके पैदा था वाल्मीकि तुम रुको नहीं तुम चलते आओ वाल्मीकि होवा साध संग वाल्मीकि होवा साध संग गुरु को मिलिया हर निसंग गुरु को मिलिया हर संग न्यारा असंग नागा एक ही शब्द माना है शब्द न्यारे हो गए पिता से माता से बस चले गए बस हाँ तूं ॿार थी नाचते तो स्वामी तूं ॿार थी कीअं वञे थो कीअं कंदे बसि मां ॾिठे दिलि ते आहे सफ़ा त बसि पिता बि छॾियो माता बि चयो त तूं वाक़ई तूं तप कंदे तॾहिं मुंहिंजे कुख में ईंदे तॾहिं गोद में वेहंदे न ध्रुव को मिलिया हर निसंग न्यारा हर के संग पोइ हुते हिन मंत्र ॾिनो अथसि संतनि जी लिस्ट खणी बि त नाद खे अॻियां रखिबो ओम नमो भगवते वासुदेव नमः 12 करोड़ के मंत्र ॾिना जाप कयो भॻवान खे हेठि पहुचाए छॾियईं गुरू को मिलिया हर निसंग चरियां पढ़ण जो रस्तो किथां मिले थो हाणे किथां था ॿुधो हिते संतनि मां न चरिया संतान जा चऊं चरण तेरिया संता जा चऊं चरण रेन मस्तक मां ॿुधी शुद्ध कयां मुंहिंजो मन निर्मल थिए संतनि जा वचन खणी करके मन खे निर्मल बणायां ले मस्तक लाऊं कर कृपा हे मस्तक लाओ कर कृपा देन तेरा संतान जा चऊं चरण तेरा संता जा चरण रेन ले मस्तक लाऊं कर कृपा हे मस्तक लाओ कर कृपा देन तेरा संतान जा ओ गन का उधरी हर कहे तोता गन गाउदी हर कहे तोत नालो खजी आवा थोड़ी हिकिड़ी साखी ॿुधी छॾियऊं न सॼी भगत माल में हिकिड़ी साखी ॿुधऊं घन का उधरी हर कहे तोता संत झूपड़े में रहंदो हो हवा तूफ़ान लॻो झूपड़ो रही पियो तोतो हिकिड़ो रखियलु हूंदो हुउसि तोतो खणी ॿाहिरि निकितो भई बरसाति काॾे बंदि थिए अॻियों बुआ जो पेशा जो घर को हुयो हुनजो कोई वास्तो कोन्हे बसि थोरो अंदरि लड़ियो ॾाकण ई 3 ॾाके ते वेही रहियो माई मथां ॾिठो भई मुंहिंजो ग्राहक हुजा त मथे हलियो अचे हा हेठि वेही रहियो आहे कोई आहे लही आहे जेको भाग हुयो आहे मुंहुं ॾिठे हा साध नाम निर्मल जाके कर्म दृष्टि पवण साईं मन खे हा हा स्वामी विवेकानंद साहिबु कंहिं महिल हलंदे हलंदे अमेरिका में वेश्वान जे महले में हली वियो त
तो जेको पोयों कढियोसि साईं खे ख़बर न आहे हे छा थो करे काॾे थो वञे वरी वेश्वा जे महले में वञी वरी वेश्वा जे घर हली वियो हाणे हे गॾु भई चवणी हस्ती बि न पिया सम्झनि उते ॿ वेश्वा वेठियूं पलंग ते ॿुधायो न छड़ो अंग्रेज़ी में हुनखे चया 2 अखर बसि संत घणो न ॿोलींदा व्याख्या न कंदा ईश्वर तव्हांखे कहिड़ो सुंदर स्वरूप ॾिनो आहे तव्हां खोए छा में रहियो आहियो ईश्वर तव्हांखे कहिड़ो सुंदर स्वरूप ॾिनो आहे उहो तव्हां खोए छा में रहियो हाणे संत जी चयो त हाणे जहिड़ी अंतकरण हूंदी ओड़ी हिसाबु थींदो न हिकिड़ी उथी करके हिकिड़ी जो मोह हेठि थियो हिकिड़ी उथी करे स्वामी जे चरणनि ते पई बसि निकिताले विया हा हे जो संत खे चवण लॻी मथे हलो चयो न मां हे बरसाति जे करे बसि बरसाति बंदि थियो त असां हलिया वेंदासीं संझा जी महिल हुई जेसिताईं बंदि थिए तेसिताईं मथे हलो न खे हलिया रहिया संझा थी वई राति रहो चऊं रहूं था बसि रसोई खाओ राति जो न खाईंदा आहियूं खीर पियो राति पीअंदा न आहियूं साईं तोतो खाए चई हा इनखे चओ कहो राम ईअं चएसि उहो बि चवंदो पोइ खाईंदो कहो राम चए राति गुज़री सुबुह थियो संत हल लॻो चऊं असां साईं काॾे जानू आयासीं हे छा थी करे चए पोइ भला तोतो मूंखे ॾिनी वञो मुंहिंजे तोते ॾिनी कहो राम अंतकरण शुद्ध करे विझी इहो हा हुजे संतो बि काल छॾी विया ॼण मथां भोजन तयारु थियो तोते ॾे वई कहो राम ईअं जे चए पिए बिना हेठो नांग निकितो हाणे हिन नज़र तोते पिंजरे में आहे उहो नागनि खे ॾंगो आयो तो कहो राम चवंदे हिकिड़ी पई गणका जी उदास थी हिकिड़ो भॼन चवंदा पुराणी तो कीअं राम रिझायो री गणका तो कीअं राम रिझायो नेम धर्म तो कबो न कियो तीरथ बंधन पायो नेम धर्म तो कबहु न करियो पंध न पायो अपना मास हड्डी पर राखियो पर पुरुषां अंगुलायो तो कीअं राम रिझायो हाणे भई न हुन कर्म धर्म कयो न तीर्थनि ते वई उमिरि ईअं पूरी थी वई पोइ मथां जवाबु आहे एक जे तोता संत में लाया चई मूंखे राम बतायो में त उहो सूंड सां खाए त गज शीखा कंदो आहे हा उन विझी करे उनजे वात में छुरी निकितो राम पूरब न उहो शीखा सां गॾु राम जे चवण सां भॻवानु गढ़ ते चढ़ी अची प्रगट थियो काकर को कप में छॾाइनि गनका उधरी हर कहे तो त गजेंद्र थियायो इंद्र थिया हर कियो मोख हा विपर सुधा में दाल बंजो आवा सुधा में दाल पे बंजे पकड़े रहो ना बेटा तो वही है इधर मत देखो
हालत माना गरीबी परस दाने दालत भंज गरीबी के नाश करें भंज अरे रे मन तू भी भज गोविंद रे मन तू भी भज गोविंद तेरा संतान जाता चरण सदा गावे चरण रे मस्तक नाम कर कृपा दे रे मस्तक नाम कर कृपा तेरा मद को उधारो हमें पर मद की उधारो हमें प्रहार मद को उधार कम करना आवाज बेटा तो करे मुझे अंतरा लेना मद को रोज चौड़ों पे मारे सब साथ मुझे अंतरा लेना मथो हले जरूरत के लिए हमारे पास नहीं चाहिए ना चाहे तबले थे चाहे बाजो थे चाहे सभी पासा ॾिसना छड़ो कंध न लोड करे ॾेखारे हाँ घणो मारो न ताके भॻवान साधु करे न त राइट हले थो कमु बदको धारो खम पर बदक माना हो छा चइबो आहे मारी कृष्ण खे तीर हयनि त हुन चयो त कोई पखी मोह आहे जेको चिमके पियो त उहो पदम हो लॻो वञे पेर में त ॾिस अरे श्री कृष्ण त हुनखे माफ़ी करे छॾियनि खम पर हार उपजा उधेरी अंगुष्ठ धार उपजा उधेरी अंगुष्ठ धार मेरे कंस खे वठी आयो पंहिंजो भॻवानु वठी आयो मथुरा वठी आयुसि केरु वठी आयुसि कंस माण्हू मोकिलियो न हुनखे वठी आया उगरसेन या केरु ख़ैर उते जाइ त हिकिड़ी कुबड़ी हुई उहा तिलक झली बीठी भॻवानु ॾियण लाइ हाणे कुबड़ी पुॼे कीअं तिलक ॾियण लाइ त भॻवानु खणी पेर आंगूठो खणी हुन कुब ते रखियोसि बिना सिधी सां बीह रही ऐं नो बनी थी वई सब सखियुनि से प्रीत टुड़ाई हिकु कुबड़ी से प्रीत लॻाई आऊ दो मेरे भाई मुअन के मिलाने वाले हा आओ मोहन कृष्ण भया नंद लाल लाल बंसरी के बजाने वाले सुबह आशा में भजन चुना बाबा आ कृष्ण कन्हैया नंद लाल लाल बंसरी के बजाने वाले सब सखियन से प्रीत टुड़ाई कुबड़ी से प्रीत लगाई वो बधाई सिद्धि जी थी पई चंदा कुब जा उधरी हर अंगुष्ठ धार हरि जो अंगुष्ठ थो कयो न बिद्रो धारियो दासत भाई दासत हा बिद्रो धारियो दासत भाई इहो ॿुधी छॾियो भाई बलराम साहिबनि जो अर्थ कयो आहे छा अर्थ कयईं भाई बलराम साहिब अरे सिंध ख़ाली थी वई भगत साहिब पंहिंजो वरी हुन खां पोइ भाई बलराम साहिब हा पोइ पार्टीशन अॻ में के संत हुजनि हेॾे ज़रूरु आहे सभु संत भरिया पिया रोड़ी खां पर पोइ वरी दुर्योधन चयो भॻवान खे मां रोसी खाओ हा कॾहिं फलाणे ॾींहुं काएं बजे 12 बजे टाइम हिन क्वाली विछाए छॾिया 12 बजे 1 बजे 2 बजे शाम थी वई संझा थी वई ॾिठ कंदे 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 थप्पड़ खणाए छॾी रात जा 12 छा हुया त दरवाज़े बंदि पिया त सिधो विंदुर जे घर हलियो ढोढो साग पियो जेको पारूं थो राज पकड़ उहो खाधो हिन ख़बर पई त कृष्ण त आयो आहे पर होॾे अची पहुतो न्यापो मोकिले आया चई तव्हां हेॾे न आहियो तूं किथे असांजा तुंहिंजा दरवाज़ा बंदि करे वञो चई तव्हां 12 बजे अचो त मां ईअं त कोन चयो ॾींहं जो आहे राति जो मारे हिते वरी मां साईं सां पर्शन कयो तरको ठाहियो साईं बलराम साहिब सां साईं पोइ उन ते 12 खां आया साईं उथी हलिया उस में हली करे हिसाबु ॾेखारियो
हे पुट हीअं हीअं ॻणिबो हो क़ुर्बान विजा पढ़िया बिदर उधारियो दासत भाई बिदर उधारियो दास भाई हे मन तूं भी हर दिया हे मन तू भी हर धिया सता जा चो चरण रे न तेरा सता जायो चरण रे मस्तक लाओ कर कृपा देन मस्तक नाम कर कृपा रे ओ प्रहलाद रखी हर पैज आप प्रहलाद रखी हर पेज आप असांजे कथाउनि में समापत माले पढ़ियो वेंदो छा पढ़ियो वेंदो ओंग जले विष्णंग थले विष्णंग विष्णु सर्वत मस्तके श्री ज्वाल माला कुले विष्णंग सर्व विष्णंग मई जगत सर्व शास्त्र मय गीता सर्व देव मयो हरि सर्व तीर्थ मय गंगा सर्व धर्म मयो दया लेखे कथो न छूटिए खन खन भूलन हार बख्शन हारा बख्श ले नानक कथा समाप्त होता है विदय हुए हनुमान राम लक्ष्मण जानकी सा करे हाँ श्रीमन रामचंद्र की जय कृष्ण चंद्र की जय हनुमान की जय संतन की जय हाँ पुरानी बार याद करें श्री राम प्रहलाद रखी हर पैज आप जंहिंमहिल त हलना कचे थो हाणे लोहे थंभो तपाइनि खे भाकुर पाए चए थो ओंग जले हुन जल में मुंहिंजी रक्षा कई पहाड़ तो सटा हेठि पशम ते में उहा भॻवानु रक्षा कई त हेतिरो न कंदो विष्णु सर्वत मस्तक ज्वाल माला बाहि में साड़े प्रहलाद बची वियो हो सड़ी वई कुले विष्णु सर्व विष्णु ॿई जगत श्री राम हाँ वस्त्र छीनत द्रौपदी रखी लाज वस्त्र छीनत द्रौपदी रखी लाज वस्त्र छीनत द्वारका नाथ हाणे तूं सॾी अहिड़ो कोई त मूंखे त पंधु करणु पुॼाइण न छॾियो टाइम लॻे अरे तूं घटि घटि व्यापी आहे सर्व व्याप पहुची वियुसि देरी कान्हे द्रौपदी छीनत द्रौपदी रखी लाज जिन जिन सेवी तबार रे मन सेवि तूं पर पार हे मन से में तो परे पार ओ धन्य सेविया बाल बोध धन्य सेविया बाल बोध त्रिलोचन गुर मिल भई सिद्ध त्रिलोचन घरों भॻवान जो सालगिरह खणी ईंदो नदी ते त्रिलोचन हिकिड़ो शब्द आहे साहिबनि में रामानंद साहिब जो हिकिड़ो शब्द आहे पोइ उनखे सनानु पाणी सभु पूजन करे पाठ करे दर्शन करे धनु भॻत खां ई चढ़णु ईंदो धनु उनजी नज़र खां ओॾे पहुची का पुरबलो हुयो ॾिसे हिकिड़े ॾींहुं जीअं मोटियो पए इहो मूंखे ॾे मां ई पूजा कयां भेण जाट छा जाट तूं छा कंदे हिनजी छा ॾींदे भला हा कपला गांइ अछी गांइ खे कपला गांइ चइबो आहे चऊं कोई पथर टुकड़ो नाथ खणी कहिड़ो सालगिरह मल्हाए करे को जयपुर को हा हिनजी पूजा सनानु पाणी कराए भोग लाहे जैसे पोइ तोखे खाइणो आहे हाणे रोक त लाथई पर खाधे काथों वीचारु बेहोश थी वियो खिरियो वञी भॻवानु प्रगट थियो हिनखे खारायईं पाण खाधईं पोइ धना घुर जेके बसि इहा जेका भक्ति बख़्श मां इहो घुरां ॿियो बि कुझु घुर ॿियो घुरां तूं मुंहिंजी गांइ वञी चार मां तुंहिंजी भक्ति कयां त कंहिं महिल इहो त्रिलोचन भेण पूजा करे उतां लंघियो धनु गांइ चाढ़ी वेंदो आहे वरी जॾहिं शहर में आयो ॾिठईं घर ॾे नज़र पियसि त धनु उते वेठो आहे त लड़ी वियो हूं छा ला वञे धन जे घर हाणे धना भाउ गुरू अची वियो तूं हिते ॾे कीअं हाणे मां तोखे गांइ ॾिठुमि तूं वरी हिते कीअं आहीं मां हिते ई आहियां पोइ भॻवानु गांइ थो चाढ़े भॻवानु कीअं चाढ़ींदो आहे ॻाल्हि जेका सच जी हुई तो हीअं ॾिनो मां हीअं पूजा कई मां पिछाड़ी प्रगट थियो हीअं वर घुरियईं
अरे हाँ साफ़ सुथरी जॻह हली सच जी हर भला ॾेखारी हर सां ॾेखारी ओॾे पहुता हाणे हो त धन ई ॾिसे मां त नथो ॾिसां धन भॻवान खे चए हिन जे करे मूंखे तुंहिंजो मुंहिंजो दर्शन थियो आहे उनखे बि ॿेड़ो पार दर्शन करायसि धने सेविया ॿाल चङो न थोरो थोरो ॿुधायांव थो मां छाट कटालियो आहे असांजो धने सेविया ॿाल ॿुध त्रिलोचन गोर में भई सद हा बेणी को गोर कियो प्रकाश बाबा बेणी को गोर कियो प्रकाश बेणी कहिड़ो बेणी भगत कहिड़ो मोबाइल में ॾेई जाए बेणी भगत कहिड़ो हा बेणी को गोर कियो प्रकाश बेणी को गोर कियो प्रकाश रे मन तू भी होए दास रे मन तू भी होए दास ओ जय देवती आयो नाई उधरो सैन सेवा नाई उधरो सैन सेव मन डिग नंढो मन डिग नंढो ने कहूं न जाए मन तुम्ही दर से शरण पाए मन तू भी दर से शरण पाए अनुग्रह ठाकुर कियो आप अनुग्रह ठाकुर कियो आप सतली ने भगत राख सतली ने भगत राख का गुणा गुण विचार होए विचार होए यह विद देख मन लगा सेवा लगा सेवा कबीर धियायो एक रंग कबीर धियायो एक रंग राम देव हर जीव बसाय संग राम देव हर जीव बसाय संग रविदास धियाए प्रभु अनूप रविदास धियाए प्रभु अनूप गुरु नानक देव गोविंद रूप नानक देव गोविंद रूप बाबा गोविंद रूप बाबा गोविंद रूप तेरा संतान जाचो चरण रे मस्तक लाओ ले कृपा देना तेरा संतान जाचो श्री राम जय राम जय जय राम जपो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय श्री राम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम रामकृष्ण भगवान की शिशुमुनि हर हर महादेव के सनातन धर्म के भारत मंडल के गुरु नानक देव की शहनशाह जी वरसी हली रहा बारू शाह जी
पसंद बंद को शेवत आई एक ॾींहुं हलंदी आहे शहनशाह बहारू शाह साहिब साईं सतराम दास